सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हर चाहे तुंहिंजे हुस्न जो जलवो नज़र में, जलवो नज़र में, जलवो नज़र में, हिन मोहब्बती मिजाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन मोहब्बती मिजाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। शादी करे त न हू वॾो माण्हू आहे, वॾे माण्हू जो पुटु आहे, किथे हू ऐं किथे मां मिसकीन, पर मिसकीन त हू बि आहे, हुन वटि वॾाई किथे आहे? हा हू करे सघे थो, पर मां हुनखे कीअं चवां? न हू छा चवंदो? कंहिंखे त चवणो पवंदो न। चाचे खे थी चवां। न बाबा न, हू वेतर इल्ज़ाम हणे त तूं हेड़ी तेड़ी आ, पोइ कंहिंखे चवां? हा अल्लाह साईं खे थी चवां। हा अल्लाह साईं बी त मां वज़ू करे अचां। ॻाल्हि ॿुध, नादर हुनखे ॾिसी आयो आहे, हू ते मौजूदु आहे, होशियारीअ सां। ऐं ॿुध, जेकॾहिं तोखे थोरो टाइम लॻे त भली लॻे, असां इंतज़ारु कंदासीं, बसि तूं रुगो हुनजी फ़क़ीरी जी हक़ीक़त खे ज़ाहिरु करे ॾे। हाणे तूं वञ भली, असां तुंहिंजी मिस कॉल जो इंतज़ारु कंदासीं। ओके ठीकु आहे। लॻे थो बिल्लो वारो ड्रामो असांजो कामयाबु थींदो। हा छो न, बिल्लो जा जलवा ॾिसी चङनि भलनि जा होश उॾामी वेंदा आहिनि। हे रियाज़ कहिड़े बाग़ जी मूरी आहे? त यार अलाए छो लॻे थो रियाज़ वाह जिमतन फेल थींदो। असां बि त इहो ई था चाहियूं। हा बिल्कुलु। जी फरमायो, कंहिंमें कमु आहे? तव्हां में।
जी फरमायो कंहिंमें कमु आहे? तव्हां में। अचो वियो। चाय पीअंदो? प्यार ईंदो त ज़रूर पींदुसि। तव्हां वटि वेहण लाइ कुर्सी कोन्हे छा? मैडम सॼी दुनिया जो झड़ो इन कुर्सीअ ते ई त आहे ऐं इन फितने वारी शइ जो हिते कहिड़ो कमु? बाक़ी तॾहिं त वेहण पसंदि कयो त। हा हा छो न। वाह चांहि में त ॾाढी लज़त आहे। पोरे जे पैसनि मां खीर पती ऐं खंडु वरिती आहे। बिस्मिल्लाह करे ठाहींदो आहियां। बरकत बि पवंदी आहे ऐं लज़त बि ईंदी आहे। रुगो चांहि मां ई लज़त वठंदो आहीं या लज़त इश्क जी बि ख़बर आहे? हा लज़त इश्क जी त ॻाल्हि ई ॿी आहे माई। माई? मां तोखे माई थी नज़र अचां? त छा अमां मर्द आहियो? मां ईअं त नथी चवां। मां अव्हां खां पुछी सघां थो त अव्हां हिते कीअं आया आहियो ऐं कंहिंजे चवण ते आया आहियो? जी मूंखे केरु चवंदो? मां त अव्हां सां दोस्ती करण आई आहियां। तव्हांजी दोस्ती वॾनि माण्हुनि सां ठहंदी। मूं फ़क़ीर वटि आहे छा जो हिन आस्थाने ते आया आहियो? तव्हां मूंखे कीअं सुञाणो? कुझु ॾींहं अॻु अव्हां असांजे ड्राइंग रूम में पंहिंजे फन जा जोहर ॾेखारण आया हुयो। तव्हांजे घर जे ड्राइंग रूम में? ओ सॉरी मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजे डैडी जे घर जे ड्राइंग रूम में। डैडी? केरु आहे अव्हांजो डैडी? MPA कमाल साहब। MPA कमाल साहब? तव्हां कमाल साहब जा पुटु आहियो? पर तव्हां हिते हिते कीअं? सभु अजब खाईंदा आहिनि। मां दुनिया वारनि सां नथो हली सघां इन करे पासो वरितो अथमि। अल्लाह जी दात जाओ अल्लाह कबूल मदद रसूल मालिक जे नामी गुम मनाओ जाने पे जाने खाए। न न हलंदे छा? यार मां हिते ई वेठो आहियां। तव्हां थी वेठो? अरे किथे तूं रियाज़ सां ॿधल त नहीं? ठीकु आहे भला वेठो। वाह दोस्त वाह। असांखे छा चवंदो आहे त ज़िंदगी में कॾहिं कंहिं गैर औरत खे छुहंदुमि बि न। हे सभु छा आहे? हाणे ॾे ख़बर काॾे वई तुंहिंजी दावा? अरे कूड़ा फ़क़ीर असां तोखे उन ॾींहुं सम्झी वियासीं जे ॾींहुं तोसां हिते काइनात मिलण आई हुई। अच्छा त तूं अॻ में हिते गुल खिलाए वेठो आहे ऐं ही झूपड़ी तुंहिंजे लाइ ऐश खानो आहे।
हाँ पर तूं पोइ पंहिंजे पीउ जे बंगले में ऐश कीअं कंदे? हाणे ॿुधाए संगत सां मिले थो या कढूं तुंहिंजो शहर में जुलूस? शकील, तव्हां मुंहिंजा दुनिया जा दोस्त आहियो। तव्हांखे जीअं सुठो लॻे तव्हां उअं ई कयो, पर मां तव्हां जहिड़ो थी नथो हली सघां। असां सभु ख़राब आहियूं ऐं ही ॾिस हाणे तोखे गुलनि जा हार पाराए हली था शहर में गश्त करायूं। मूंखे मंज़ूर आहे। लॻे थो ही पागल आहे। अरे शर्म कर, असां सां ऐश करण में तोखे शर्म थो अचे ऐं हिते पंहिंजो अलॻि जहान जोड़ी वेठो आहे। अरे छॾ इहे ढोंग, इहे नाटक ऐं हेड़ियूं हसीन औरतूं बि तुंहिंजे हथ में केद लॻी पयूं। यार इहे असांखे बि तो गुर सेखार। या छॾ इहो फ़क़ीर वारो नाटक ऐं रलजो असां सां। तव्हांखे जेको वणे सो चओ। मां वाकई गुनहगार आहियां। अयाज़, मां किथे थो चवां त मां तव्हां खां वधीक सुठो आहियां, पर मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो। रियाज़, असांखे पाण खां छो थो छिनी? असां सां गॾिजी वञ यार। अयाज़, मां तव्हां खां किथे छिगो आहियां? छिगल त तव्हां आहियो। पर यार तूं त सफ़ा को पागल आहे। हे ईअं कोन सुधरंदो। हिन खे हिन छोकिरी समेत हली था चाचे कमाल वटि पेश कयूं ऐं हिन जा करतूत बि ॿुधायूंसि। पाणे उहो हिन ॿिन्हिनि खे सुधारींदो। हिन जी का बि ज़रूरत न आहे। छो जाना, तोखे छा थियो? अव्हां सभु हिन जा दोस्त न दुश्मन आहियो। जॾहिं हिकु माण्हू ख़ुदा ॾो पाण खे जवाबदार महसूस थो करे त तव्हां हुनखे मजबूर छो था कयो? तव्हां जहिड़ो थिए त छा असीं ख़राब आहियूं? मूंखे तव्हां सभिनी जी ख़बर आहे। मुंहिंजो वात न खोलायो। ही तव्हांजो दोस्त वाकई फ़क़ीर आहे। हिन त मूंखे हथ बि न हिलातो। लॻे थो तव्हां ताज़ी मानी पचाए रखी हुई, उहा बि तव्हां फ़क़ीर खे ॾेई छॾी। हाणे तव्हां छा खाईंदो? मैडम, अलाह साईं जो गंज आहे, अधु मां पंहिंजे लाइ बि रखी आहे, उहा खाईंदुसि। ज़रूरी हुयो त पंहिंजो पाण खे बुख ते रखी फ़क़ीर खे ॾेई छॾियो? मैडम, इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त खाइबो जीअण लाइ आहे, खाइण लाइ न जीबो आहे। जेकॾहिं घणे खाइण में ई मौत बराए पहुजे त पोइ त सभ खां वधीक उठ खाईंदो आहे। ॿियो त सच इहो आहे त जॾहिं बि फ़क़ीर जी सदा मुंहिंजे कन ते पवंदी आहे न, ऐं जॾहिं हू घुरंदो आहे त अलाह जे नाले ते मूंखे ॾियो, त मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मूं वटि जेको कुझु आहे, जेको कुझु बि आहे, मां हुन जे नाले ते क़ुर्बान करे छॾियां। मूंखे फ़क़ीर जी सदा बेचैन करे छॾींदी आहे। सभु कुझु ॾियण वारो उहो ई त आहे। पर केतिरा ई माण्हू इन्हनि ॻाल्हियुनि ते ऐं फ़क़ीर जी सदाउनि ते ध्यानु न ॾींदा आहिनि। मैडम, तव्हां कॾहिं कंहिं नंढड़े ॿार खे शइ वठी ॾिनी आहे? हा, ऐं जॾहिं तव्हां हुन खां उहा ई शइ खाइण जे लाइ घुरंदा आहियो त थोरी, बिल्कुलु थोरी तव्हांखे ॾींदो आहे। हालांकि वठी बि तव्हां ॾिनी हूंदी आहे हुनखे, मोटाए ॾियण में कंजूस आहे कंदो आहे। हीअ बि साॻी ॻाल्हि आहे। जंहिं सभु कुझु ॾिनो आहे उन जे नाले ते ई ॾियण में माण्हू खे ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। तव्हां इहे ॻाल्हियूं किथां सिखिया आहियो? अंदर वारे खां। अंदर वारे खां? ॻाल्हि इहा आहे त मां तव्हां सां प्यार करणु आयुसि, कुर्ब वंडणु आयुसि, पर तव्हांजी ॻाल्हियुनि त मुंहिंजे दिलि ते मोहर हणी छॾी। सभु कुझु हूंदे बि सभु कुझु छॾे वेठा आहियो, ऐं असां कुझु न हूंदे बि हासिल करण जे चकर में इज़तूं विञाए वेठा आहियूं। सच इहो आहे त मां हिते तव्हांखे ख्वार करण आई हुयसि। तव्हांजे दोस्तनि मूंखे पैसा ॾिना हुआ, चीअ मां तोसां कुर्ब वंडिया त हू तोखे पकड़नि।
मां हुननि खे मिस कॉल ॾींदमि ऐं हू तोखे ख्वार कंदा ऐं साबित कंदा त तूं फ़क़ीर नहीं। हा, हू मुंहिंजा पुराणा दोस्त आहिनि ऐं हू चाहिनि था त मां बि हुननि वांगुरु रुलां, होटलिंग कयां, जुआ खेॾां, शराब पियां, पर मूंखां उहो नथो थिए। छो? छाजे करे? उहो इन करे, सिर्फ़ु इन करे जो ज़िंदगी जो इहो तर्ज़ अमल कंहिं बि पैगंबर या कंहिं बि अलाह जे वली जो न आहे ऐं हू जेको मूंसां गॾु आहे हर पल, हर वक़्तु, हर घड़ी, हर जॻह ते सॾ में सॾ ॾींदड़ आहे। पोइ मां उन जी मौजूदगी में अहिड़ो अमल कीअं कयां जंहिंजो हुकुम ई न आहे। अव्हां कहिड़ी मिटी जा ठहियल आहियो? साॻी मिटी जंहिंजी तूं ठहियल आहीं ऐं मुंहिंजा दोस्त ठहियल आहिनि। तोखे हुननि मुआवज़ो ॾिनो आहे, तूं भले हुननि खे मिस कॉल ॾे, तूं भले मूंसां जुट कनि, कॾहिं कॾहिं मलामत बि खणणी पवंदी आहे। त छा? न मैडम, मुंहिंजे इरादनि में का लर्ज़िश न ईंदी, तूं भले मूंखे आज़माए ॾिस। इहो कीअं थो थी सघे? तेरी नजरों की शुआओं में, तेरे जमाल की रोनाइयों में, तेरा गुदाज बदन, तेरी नीमबाज आंखें, क्या इनमें कोई भी असर नहीं? मां हुन जा पैसा वापसि थी कयां। मां अहिड़ी शख़्स जी मौतकत थी सघां थी, पर उन ते इल्ज़ाम न थी हणी सघां। बिलो बियो त मां तव्हांखे ड्रॉप ॾियां। मां पाण ई हली वेंदुसि। पर यार अञा यकीन नथो अचे मूंखे। यार माफ़ कजांइ, थी सघे तो असां ग़लति हुजऊं, पर असांखे थोरो टाइम त ॾिन। वॾो ठग आं, मां कोन मञाए। तव्हां पंहिंजी दुनिया वारा आहियो जंहिंमें सभु रंग मौजूदु आहिनि ऐं मुंहिंजी दुनिया में को बि रंग रूप कोन्हे, न ई को बहरूप आहे। मुंहिंजे अंदाज़ खे सम्झणु यकीननि तव्हांखे तमामु घणो ॾुखियो लॻंदो। हरि हर गुरुनार टीटी हर करे ट्रा ट्रा, वाह गुरु तुझी सत्या। हक हक अल्लाह, हक हक अल्लाह। सचा मुर्शिद साईं, ॿियो महीने जो थियो आहे बाबा, हिननि मवालिन खां सवाइ को मुर्गो ई कोन फाथो आहे। बुख मरी वियासीं बाबला। अरे चुप कर, कंधिन के बि कन थींदा थी निभागा। किथे को असां सूफ़ी फ़कीरनि ते इल्ज़ाम न लॻी वञे। ओए, ही ॿियो सूफ़ी फ़कीर थो अचे, अलाए सचो आहे अलाए सां जहिड़ो आहे। हिते कोई सचो कोन थई। हा, हिन मुल्क में हर शइ ॿियो नंबर आहे। भले अचण ॾिस। हक़ मौजूद बाबा। सदा मौजूद, सदा मौजूद। वेहो वेहो फ़कीर साईं वेहो। अॼु कीअं असांजे ग़रीब खाने ते भुलिजी आया हो? बाबा किथां जा आहियो तव्हां? बाबा उन लॻी हुयमि, सो वसऊं ॾिठमि, तॾहिं हली आयसि। जे चुको मिली पए त वॾी महिरबानी। चेला जी मुंहिंजा मखण मलाई केला। फ़कीर साईं खे पाणी पिया। फ़कीर साईं पाणी अछो हुजे या साओ? न बाबा, अछो अछो। हाँ अछो। हरि हर गुरुनार टीटी हर करे ट्रा ट्रा, वाह गुरु तुझी सत्या। बिस्मिल्लाह बाबा। अल्हम्दुलिल्लाह।
फ़क़ीर साईं, तव्हां ॿुधायो कोन त तव्हां किथां जा आहियो? बाबा साईं, उमिरि जे कोट में ॾींहं पिया घारियूं। मुल्क त असुल मलीर आहे, बाक़ी जेके ॾींहं बंद में घारणा आहिनि उहे घारबा। साईं, लांढी जे भरिसां जेको मलीर आहे न, उनजी ॻाल्हि थो करेव। अड़े न चेला, मूंखे त फ़क़ीर साईं पहुतल माण्हू पियो लॻे। फ़क़ीर साईं, असांखे बि को फैज़ ॾियो त असीं बि माण्हुनि में विरायूं। ओ बाबा से इहो छा था कयो? तव्हां पाण फैज़ जा दरिया आहियो, पिया था वहायो, हिकिड़े सैलानी फ़क़ीर खे था चओ त दुआ कयो। हरि हर गुरुनार, टीटी हर करे ट्रा ट्रा, वाह गुरु तुंहिंजी सत्या। साईं भाॼी मिठाई ॾिनी आहे, इम्तिहान में पास थी आहे। हा बाबा, हिन कर बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अचो अचो। चेला जी मुंहिंजा मखण मलाई केला। सोने लाइ चांहि त खणी आ। खोड़ चाहियूं साईं। बस मां वञा थो। हा, तूं भले वञ, भले वञ। पीर साईं, हमजिनसियत जी माना इहा न आहे त ॿ शयूं पाण में हिकु जहिड़ियूं हुजनि। जी जी फरमायो। हमजिनसियत जी माना ॿिनि शयुनि जो पाण में पूरी मुनासिबत सां हुजणु आहे। मिसाल तौरु पाणी ऐं मिटी ॿई सूरतुनि में हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि, या बाहि ऐं हवा, उहे बि जुदा जुदा सूरतुनि में आहिनि। पाणी ऐं मिटी सूरतुनि जे जुदा जुदा हुजण जे बावजूद बि पाण में हल थियूं पवनि, या बाहि बि हवा खां सवा न आहे ॿरी सघंदी। अहिड़ीअ तरह रूह ऐं जिस्म जी बि पाण में हिकु जहिड़ाई न आहे, पोइ बि मिलियो पियो आहे। ईअं ई हक़ ताला जी इंसान सां मुनासिबत आहे, पर ज़ाती हिकु जहिड़ाई न आहे। तॾहिं त मुंहिंजे सुहिणे मुर्शिद सरकार लतीफ़ फरमायो, हू पिण कोन्हे हिन री ही न हुन धार, अल इंसान सिरी वना सिरहू परुड़ज पचार, कंदा विया तवार आलिम आरिफ ऐं। साईं, इहो कहिड़े सुर जो बैत आहे? बाबा साईं, सुर आसा। फ़क़ीर साईं, सुरनि ते नाला छो पिया? छिमकणा फ़क़ीर, तो ते छो नालो रखियलु आहे? पीर साईं, दिलि जो नूर रत जे हिकु फुड़े में लिकल आहे, हालांकि ॿिन्ही जी माहियत में बि फ़र्क़ु आहे। ख़ुशी गुर्दे में, ग़म जिगर में, अकुल मग़ज़ में, ॻाल्हाइण ज़बान में, बुए नक में, रांदि नफ़्स में, ऐं बहादुरी दिलि में। इहे अहिड़ा तालुक आहिनि जिन जी कैफ़ियत बयानु करण खां ॿाहिरि आहे। फ़क़ीर साईं, राति ते रही पोइ त का कचहरी करियूं? न बाबा साईं, असां त सैलानी फ़क़ीर आहियूं, कॾहिं हिते कॾहिं हुते, बसि मोकिलाणी न आहे, हक़ मौजूदु बाबा साईं। हरि हर गुरुनार, टीटी हर करे ट्रा ट्रा, वाह गुरु तुंहिंजी सत्या। अड़े सत्या जा पुट, अड़े अहिड़ा गुफ़्तान मूं वटि हुजनि त हिते राज लेटाए ॾेखारी फ़क़ीर किथां पियो ॻाल्हाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ बाबा साईं, मां त चवां थो त हलो त इन खां ट्यूशन वठूं, वॾो इल्मु अथसि। अड़े चुप कर, इहो सोच त माण्हुनि ते असर कीअं विहारी। बाबा, अव्हां बि इल्म जा दरिया वहायो, कूड़ ते केरु ईंदो बाबा? अड़े माठ कर, हिते असुल खां वधीक नकुल खे अहमियत आहे, नकुल खे। ॿुधाए, हिते कहिड़ी शइ असली आहे? नालो त खण। हरि हर गुरुनार, टीटी हर करे ट्रा ट्रा, वाह गुरु तुंहिंजी सत्या। हट हट अल्लाह। ये खबर रियाज़ आयो? न साईं, अॼु चोथों ॾियारो अथसि। पोइ मूंखां ख़र्च बि नथो वठे, हफ़्तनि जा हफ़्ता घुमा, खाए पी किथां? अफ़सोस जो वते तो खाक छाणींदो, छा मिलंदुसि? तूं ईअं कर, हुन जी जांच त वठ, ॾिसूं त कंहिंजे रिढनि जे पुठियां आहे।
किथों तो पैसा आणे ऐं किथों पियो खाए? जी साईं। मौजूद सदा मौजूद आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे, आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे, आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे। हक अल्लाह हक आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे। इहो आहे न जो सोर्स ऑफ इनकम। हाणे माण्हू मूंते खिलाईंदो, छा चवंदा माण्हू त कमाल खान जो पुटु माण्हुनि जे दरनि तो मानियूं खणी उहे दुकाननि ते पहुचाए थो। नॉनसेंस, पागल कंहिं जाइ जो। इन्हनि कमनि जे करे दुनिया वारा तोखे चरियो सम्झंदा हूंदा। हाँ बाबा, माण्हू मूंखे एबनॉर्मल था सम्झनि, पर मां ख़ुशि आहियां छो त हू नॉर्मल आहिनि ऐं सही था चवनि। मां त वाकई एबनॉर्मल आहियां, तॾहिं त उन्हनि जहिड़ो न आहियां। हूअं बि बाबा दुनिया में जिन माण्हुनि वॾा वॾा कम कया, ईजादूं कयूं ऐं अल्लाह पाक जी राह में सभु कुझु छॾे ॾिनो, बाबा उहे के आम माण्हू त न हुया न। हा पुट, तूं सही थो चए। तूं पंहिंजे मालिक सां लौं लाए वेही रहो ऐं बसि, ऐं उन जे हुकुम खे हुकुम सम्झी रहो। तोसां हिन दुनिया जी वीर कॾहिं बि न विढ़ी सघंदी। बाबा साईं, बसि मूंखे दुआ कयो त जीअं मां साबित क़दम रहां। हा पुट, तूं पंहिंजे मौला खे यादि कंदो रह ऐं इहो यकीन रख त जिथे मौला न आहे उते रोला ई रोला आहे। माण्हू जीअं जीअं मौला खां दूर थींदो वेंदो, तीअं तीअं उन्हनि जे लाइ दुनिया में रोलो वधंदो वेंदो ऐं उहा परेशानी ऐं शोर हुननि खे अहिड़ो त वठु कंदी जीअं हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम खे हिकु वॾी रड़ तबाह ऐं बर्बाद करे छॾियो हुयो। वरी छो आई आहीं माई हिते? छा मतलब छो आई आहियां? रियाज़ साहब सां मिलणो आहे मूंखे। तव्हां ग़रीबनि जी बि हिकिड़ी किनी आदत आहे। हिकिड़ो दफ़ो तव्हां मां रुॻो खिली ॻाल्हाइजे न त ॻिचीअ में पइजी था वञो। बस बस मूंखे फ़क़ति इहो ॿुधायो त साहब आहिनि या न? न न, हिते हू हाणे घटि ईंदो आहे। ठीकु आहे। आख़िर तोखे बीमारी कहिड़ी आहे जंहिंजो असां वटि इलाज ई कोन्हे? मथे तो मुंहिंजे मथां खलक खिलाईंदो। बाबा साईं, मुंहिंजे करे अव्हां ते कंहिं आङुर न आहे खईं। अव्हां पंहिंजी दुनिया में आहियो ऐं मां पंहिंजी दुनिया में। बाबा, मां कीअं चाहींदुसि त अव्हां जी घटिताई थिए? बाक़ी ही छा आहे? दर दर तां टिफिन खणी वञे तो दुकाननि ते मानियूं पहुचाईंदो, इहो कोट थो खटे? बाबा, रिज़्क़ हिलाल कमाइणु ऐब कोन्हे को। हीअ त अञा इब्तिदा आहे। मूंखे अञा घणो कुझु अॻिते वञिणो आहे।
मां तुंहिंजे इन्हनि हरकतुनि मां ॾाढो बेज़ार थी पियो आहियां। तुंहिंजी मां हुनजे करे जहिड़ी हुजे हा त तोखे सिधो करे हा। बाबा साईं, जीजल अमर जो चवणु अखियुनि ते रखां, पर मूंखे इहा बि पक आहे त उहो कॾहिं बि मूंखे इन रस्ते खां मना न करे हा। तूं इहो वाज़े त कर त तो आख़िर रस्तो कहिड़ो चूंडियो आहे? उहो रस्तो जंहिंसां कंहिंजी दिलि आज़ारी न थिए, जंहिंसां कंहिंजी किरदार कुशी न थिए, तलवार बजाए अमुन ऐं प्यार सां हिन दुनिया जे माण्हुनि खे सुख ऐं सलामतीअ जे पैगाम ॾियण वारो रस्तो। मां चाहियां थो त तोखे कंहिं साइकाट्रिस्ट खे ॾेखारियां। बाबा साईं, जंहिंमें तव्हांजी ख़ुशी। ही केर अता जे तो अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले, अल्लाह जे आवाज़ के समझण त ॾुखियो आ, अल्लाह जे आवाज़ के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ, सूफीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आ। अल्लाह साईं, ॾिस न, मां रोज़ नमाज़ पढ़ी तोखां दुआ घुरंदी आहियां त रियाज़ साईं सां मुंहिंजी शादी कराए। मां उनखे पाण ते नथी चई सघां न, ऐं न ई को ॿियो सॼणा। मुंहिंजो कमु आहे तोखे अर्ज़ु करणु, तोखां दुआ घुरणु। जेकॾहिं तोखे इहा ॻाल्हि वणे त हुनजे दिलि में इहा ॻाल्हि ज़रूरु पैदा कजां त मूंसां शादी करे। अॻिते तुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजो कमु दुआ घुरणु। अल्लाहुम्मा सल्ली अला। साईं मुंहिंजा ॿियो ख़ैरु आहे, तबियत ठीकु आहे तव्हांजी? साईं हाणे इहो बि को कमु आहे, तव्हांजो हुकुम खपे, असां तव्हांजी ख़िदमत जे लाइ वेठा आहियूं। ठीकु आहे न? जॾहिं बि कमु पए त असांखे बेहिजाब थी चवंदा कयो। ठीकु आहे? साईं ॻोठां रुस्तम आयो आहे, चए थो हीअ मुंहिंजी धीउ आहे, तो पूरो करे पढ़ायो अथमांसि त महिरबानी करे नौकिरी ॾियोसि। अरे बाबा, पोइ हुनखे ॿाहिरि छो बीहारे थो? हुनखे सभु करे अचेसि। तूं वेठी छो? वेह अचे। छोकिरी छा पास कयो थी? जी मैं में पास कई है। साईं सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम। अचो बाबा अचो, रुस्तम खान, ॿियो ख़ैरु आहे? ख़ैरु साईं, दुआऊं तव्हांजो बाबा। ॻोठ में सभु ख़ैरु आहे? ख़ैरु थो वञी पिया, दुआऊं पिया तव्हांजो बाबा। अलाह ख़ुशि। साईं, तव्हांखे चङी तरह यादि हूंदो त खानूवारी जो ताक़त जेको तव्हांजो वॾो जलसो थियो हो, उते सभ खां वधीक नारा मां आहियां। ऐं तव्हां भाकुर पाए मूंखे चयो वाकई तूं रुस्तम पहलवान आहे, छो त तुंहिंजो नालो रुस्तम आहे। हा हा बाबा, मूंखे सभु यादि आहे, तूं हुकुम कर। साईं, हिकिड़ो अर्ज़ु आहे, हीअ मुंहिंजी सिकील जी धीउ आहे, मां हिनखे पोरियो करे पढ़ायो आहे यूनिवर्सिटी में, हाणे ज़िद करे वेठी आहे त मूंखे नौकिरी वठी ॾियो। ॿारनि जा अंगल त सड़ना पवंदा आहिनि। छोकिरी तो सीवी हंदी आहे? ठीकु आहे रुस्तम, तुंहिंजो कमु न कंदासीं त ॿियो कंहिंजो कंदासीं। इन लाइ कुझु ॾींहं लॻंदा, कंहिं वास्तेदार ऑफिसरनि सां राब्तो कंदासीं त ख़बर पए त किथे का जॻह ख़ाली आहे। भला MA पास छोकिरीअ खे असांखे हल्की फुल्की नौकिरी त न वठी ॾींदासीं। हा साईं, घटि में घटि का ऑफिसरी त हुजेसि न। तूं बाबा फिक्र न कर, छोकिरीअ खे मां सुठी जॉब वठी ॾींदुसि। हा साईं, तमामु सुठो, असांजूं 7 पीढ़ियूं तव्हांखे दुआऊं ॾींदियूं। हाणे तूं हीअं कर, ॻोठु वञो त भली वञो, पर हे बंगलो बि ख़ाली पिया जे रहणु चाहियो त तव्हांजी मर्ज़ी आहे। न साईं, तव्हांजी वॾी महिरबानी,
तव्हां जॾहिं हुकुम कयो तॾहिं असां ईंदासीं। बाबा ईंदड़ हफ़्ते हिन ॾींहं ते तव्हां वरी अचो। केॾांहुं वियो? शायदि मां ग़लति टाइम ते अची वई आहियां। कहिड़ी ख़बर बंगले ते वियो हुजे। हिते हिन टाइम एॾी गर्मी में छा कंदो? अची वेंदो। अस्सलाम वालेकुम बाबा सलेमान। बाबा वालेकुम अस्सलाम। चङो तव्हां मिली विया। मां पाण तव्हां ॾे पियो अचां। अच्छा हुकुम कयो। बाबा साईं ज़कात जो महीनो ही कुछ रक़म हुई हे अवां लाइ खणी पियो अचां। अदा पीर बख्श तुंहिंजी महिरबानी। मालिक जो शुक्र आहे। मां पोरियो करे कमायां थो। लिंगन में अञा सत आहे। तूं कंहिं अहिड़े माण्हूअ खे ॾे जेको मूंखां वधीक ज़रूरतमंद हुजे। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। मां सम्झां थो हिन घिटीअ में तव्हां खां वधीक मिसकीन आहे ई कोन। बाबा ॻोल्हण सां रब बि मिली वेंदो आहे। कोशिश कंदे त को न को हाजतमंद तोखे मिली वेंदो जेको मूंखां वधीक ज़रूरतमंद हूंदो। चङो बाबा साईं। चङो अदा। केॾी हसीन आहे। संदसि मुख ते किरियल वार केतिरा न सुंदर लॻी रहिया आहिनि। तूं हुनजे वेझो अच। हुनजे चेहरे तां वारनि खे हटाए। अहिड़ो मौक़ियो हथां न विञाए। हू आज ख़ुदि तुंहिंजे भाकुर में हली ईंदी। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। ए मुंहिंजा प्यारा नफ्स, मूं तोखे केतिरा दफ़ा मना कयो आहे त मूं ते हमला न कंदो कर मूं ते हमला, पर तूं कोन थो मुड़ी। छा कयां? जेसी ताईं मुंहिंजो वस आहे मां घटि त कोन कंदसि न। कुझु न वरंदुई। ओ
तव्हां केॾी महिल आया? मूंखे चङी देरि थी आहे। तूं सुती पई हुई? तोखे जाॻाइण मुनासिब न सम्झो। सर, मां तव्हांजे बाबा साईं जे बंगले ते बि आई हुयसि तव्हां सां मिलण, पर तव्हां उते बि न मिलियो। मूं सोचियो त हिते अचां, तव्हां सां मिली वठां। ईअं न तव्हां सोचो मुंहिंजे बारे में त नौकिरी मिलियसि मतिलबु परस्त हुई, मोटी न आई। न न, मां ईअं कोन चवां। काइनात, तूं हाणे शादी करे छॾ। सर, तव्हां अॼु इहो मूंखे कीअं चयो? ॾिस, हाणे तोखे नौकिरी मिली वई आहे ऐं तुंहिंजो चाचो तोखे ताना बि न ॾींदो हूंदो ऐं हाणे तूं पंहिंजे मर्ज़ी वारी थी वई आहीं। ज़रूरु सर, मां तव्हांजी ॻाल्हियुनि ते ज़रूरु गौर कंदसि ऐं कंदी बि आहियां। सर, हूअं बि हाणे त मुंहिंजो चाचो मूंखे नथो खाराए, वेतर मां उनखे पंहिंजी पघार जो हथु ॾींदी आहियां। ऐं सर, ख़बर अथव, मुंहिंजो चाचो हाणे मूंसां नाहे विढ़ंदो। हाणे त मूंसां मिठो मिठो ॻाल्हाईंदो आहे। हुन में अचानक तब्दीली अची वई आहे। अॼु जे माण्हू वटि रिश्तनि जी न पर पैसनि जी अहमियत वधी वई आहे। अॻे जॾहिं हू तोखे ॿ वेला मानी खाराईंदो न त हुनजो लहजो तोसां सख़्तु हूंदो हुयो। जी सर। ऐं हाणे जॾहिं तूं हुनखे अधु पघार थी ॾे त छो न तोसां मिठो ॻाल्हाईंदो। माण्हू जॾहिं अलाह ताला जी राह में कंहिं फ़क़ीर खे ख़ैरात ॾींदो आहे न त फ़ौरन फ़क़ीर खे चवंदो आहे त फ़क़ीर दुआ कर। हैरत जी ॻाल्हि आहे, माण्हू ख़ैरात जी ओधर करण लाइ बि तयारु न आहे। जंहिंजी ख़ातिर ख़ैरात थो ॾे हुन सां कोन थो ॻाल्हाए ऐं जेकॾहिं हुन सां पंहिंजा असूर हले न त हूं त सभु मसइला हल थी वञनि। सर, हिकु ॻाल्हि पुछां? पुछ। सर, इहे ॻाल्हियूं अव्हांखे केरु थो सेखारे? जंहिं हर इंसान जे अंदर में परहेज़गारी ऐं बदकारीअ जी सुञाण विधी आहे। फ़अल्हमहा फ़ुजूरहा व तक़वाहा। सर, उहो तव्हां सां कीअं थो ॻाल्हाए? मां बि त हुन खां रोज़ दुआऊं घुरंदी आहियां। मुंहिंजी एतिरी पहुच किथे आहे? मां सॼो ॾींहुं पंहिंजे मुंहं सां वेठो हुन सां ॻाल्हाईंदो आहियां ऐं हू मुंहिंजे इरादनि खे ओॾे मोड़ींदो आहे जेॾां हुनजी मर्ज़ी हूंदी आहे। छो त मूं पंहिंजी मर्ज़ी हुनजी मर्ज़ी आॾो फिटी करे छॾी आहे। सर, मर्ज़ी छॾणु ॾुखी आहे न? काइनात, तूं इहो सवाल कीअं कयो आहे? सर, मां सम्झां थी त मर्ज़ी छॾणु कंहिं बहादुर जो कमु आहे। मां बहादुर त कोन आहियां, मां त अदना ग़ुलाम आहियां पंहिंजे आका जे दर जो। हाकिम जे हुकुम मञण में राहत महसूसु कंदो आहियां। सर, मुंहिंजी हिकु सहेली हुई आरफा, शाहिद नाले हिकु छोकिरे सां गॾु पढ़ंदी हुई ऐं हू ॿई हिक ॿिए सां बेइंतहा मोहबत कंदा हुया। पर आरफा जा माइट उनजी शादी उनजी मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ु करणु पिया चाहिनि ऐं उन्हनि जे इन फ़ैसिले खे न मञी ख़ुदकुशी करे छॾी। काइनात, तूं इन ॻाल्हि मां कुझु सम्झो? न सर। तुंहिंजी सहेली पाण त मारे छॾियो पर पंहिंजी मर्ज़ी न ॾिनई। जी सर। तूं चयो न त मर्ज़ी छॾणु ॾाढी ॾुखी आहे, त इहो ई तुंहिंजे सवाल जो जवाबु आहे। जीअं तुंहिंजी सहेली मरण त पसंदि कयो पर पंहिंजी मर्ज़ी न ॾिनई। सो असुल में हिन दुनिया में जेको बि वबाल ॾिसे थी न, ही बेसुकूनी, बेक़रारी, ठगी, बेआरामी, इहो सभु हिन जो नतीजो आहे
त हुननि अहकमल हाकमीन जो हुकुम न मञियो ऐं हुनजे हुकुम आॾो पंहिंजी मर्ज़ी न छॾी। ऐं जीअं जीअं माण्हू हुनजे हुकुम आॾो यस कंदो वेंदो तीअं तीअं मालिक जे वेझो थींदो वेंदो। हूअ बि दुनिया जो मिसाल वठि। नाफ़रमान औलाद बि त पंहिंजे पीउ माउ खे प्यारी हूंदी आहे न, पर हुनजे बरअक्स पंहिंजे फर्मा बरदार औलाद सां पीउ माउ वधीक प्यार कंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम। जी जी चाचा साईं, जी मां अचां थी। हा, अल्लाह हाफ़िज़। सर हाली तक चाचा साईं जी कॉल आई आहे। मां वञा थी, पर दिलि में कुझु ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि जेके तव्हां सां करणियूं आहिनि। ऐं तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी मां मुतमइन थींदी आहियां। माण्हू इंसान सेटिस्फाइड थींदो आहे न, त हा इतां लाइफ लाइ का न का सुठी ॻाल्हि ज़रूरु मिलंदी आहे। सर हाणे इजाज़त ॾियो। पर शादी वारी ॻाल्हि ते गौर कजांइ ऐं अमल बि कजांइ। जी जी सर ज़रूर। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह जे अमान में। वाह जो कम खे लॻी आहे। अञा रियाज़ साईं जे आस्थाने ते पंध हलनि था न। भला असां में कहिड़ी कमी आहे? तूं पंहिंजनि सोणनि चपड़नि सां प्यार जो इक़रार त कर। असां तुंहिंजे इश्क में अल्फी पाए जोगी बणिजी वेंदासीं। तूं रियाज़ साईं जो दोस्त आहे न, पोइ बि ॾिस केॾो न फ़र्क़ु आहे तो में ऐं हुन में। अड़े जानू, इहो ई त फ़र्क़ु मिटाइण था चाहियूं। जीअं तूं हुन ॾे पाण छिकिजी थी वञे त असां बि तोॾे छिकिजी अचूं। असां सां बि कुर्ब कर। असांजे शराब खाने मुंहिंजो मतिलबु आहे त ग़रीब खाने ते हली ईंदी कर। ख़ुशि करे छॾींदासीं। ईंदसि, ज़रूरु ईंदसि, पर तूं पहिरियां रियाज़ साईं जहिड़ो थी त ॾेखार। वाह जो कम खे लॻी आहे। इहो ई त यार असांजे लाइ प्रॉब्लम आहे। असांजो सालनि जो दोस्त आहे। असांजी यारी छिनी वियो आहे। ॾाढा अरब हलाया आहिनि, पर टिकण ई बीठो आहे। हा, जेकॾहिं हुनखे तूं असांजी संगत में वापसि मोटाए आणे ॾे न त तुंहिंजी हर फरमाइश पूरी कंदासीं। जॾहिं तव्हां जहिड़ा शैतान पंहिंजे शैतानी रस्ते खे नथा छॾे सघनि त रियाज़ साईं पंहिंजे रहमानी रस्ते खे कीअं छॾींदो? थोरो सोचो त सही केरु आहे। तुंहिंजो मतिलबु त असांजो दग सिधो न आहे? तो हिन वक़्तु कहिड़े सिधे दग ते बीठो आहे? रस्ते वेंदे कंहिं छोकिरीअ जो दग रोकणु कहिड़े नेक माण्हू जो कमु आहे? ॾिस, दरअसल मुंहिंजी तोसां दिलि थी वई आहे, सो मां हिन जे करे तुंहिंजो दग जले बीठो आहियां। मूंसां दोस्ती रख न। शादी कंदे मूंसां? शादी? मूं त तोसां दोस्ती जी ॻाल्हि कई आहे, शादी न कंदुमि। हाणे मुंहिंजो रस्तो छॾ। जेकॾहिं इज़त वारो आहे त मुंहिंजो रस्तो छॾे ॾे। अमजद, तू मुंहिंजी ॻाल्हि त सम्झी वियो हूंदे न? साईं, अॻ में कॾहिं पेर पोइते कयो आहे छा? गुड। तूं हाणे भली वञ। मां तोखे शाम जो मोबाइल ते एड्रेस ॿुधाए छॾींदुसि। ठीकु आहे? ठीकु आहे साईं, महिरबानी। अचो हा अचो। पुछायो सभु ख़ैरु आहे? छा थियो भला? प्लाट जो कुझु थियो? अॼु जेको प्लाट उतारे आयो आहे न, मां चवां थो जेकॾहिं धकु लॻो न त किरोड़नि जो आहे, किरोड़नि जो। भला समुंड वारो पासो आहे छा? हा न,
असुल VIP लोकेशन आहे। पर सम्झे थो त चीफ मिनिस्टर इहो कमु कंदो? साईं अॻे का चीफ मिनिस्टर तव्हांजी ॻाल्हि रद्द कई आहे छा जो हाणे कंदो? मस त MPA थिया आहियो, वरी या नसीब जेको वारो लॻेव ॿिन्ही हथनि सां मेड़े वटि। अस्सलाम वालेकुम मौलवी साहब। वालेकुम सलाम। अचो बचर वे कीअं चढ़ियो आहे? मौलवी साहब पहिरीं सफ़ाई ज़रूरी आहे। मौलवी साहब पहिरीं सफ़ाई ज़रूरी आहे। हाँ साईं बिल्कुलु सफ़ाई ईमान जो हिस्सो आहे। हाँ मौलवी साहब हाँ, बुहारीअ खां वधीक असांखे जंहिं शइ जी ज़रूरत आहे उहा आहे हिन महले मां बुराईअ खे साफ़ करणु। मूं तुंहिंजी ॻाल्हि न सम्झी। मौलवी साहब तुहारी मस्जिद खां थोरो पर भरियो छोरे आस्थानो हुयो आहे। हा हा इहा ख़बर अथमि। मौलवी साहब पर तोखे इहा ख़बर न हूंदी त उते थिए छा थो पियो। 2-3 हफ़्ता अॻु हिकु छोकिरी मूंखां ॾस पुछण आई हुई। इते अचो न मौलवी साहब, इते अचो। मौलवी साहब हाणे तूं त असांखां वधीक मोज़ज़ माण्हू आहे न, बसि उहो तुंहिंजो साथ हुजे मौलवी साहब, बाक़ी इन गंद खे साफ़ करणु मुंहिंजो कमु आहे। बिल्कुलु बिल्कुलु मां 100 सैकड़ो तोसां गॾु आहियां। बसि परवाह न कर, अॻिते कमु मुंहिंजो आहे। वाहे तो मां तोखे कमु करे ॾेखारियां। मुझे तारीफ़ के छॾे, बस तुझी मेहरबानी जो तू मुझी मदद कई। पर वरी भी ॿुधाईंदी थी सके तो मां तुझी मदद कयां। आउं पाण मुड़ुस माण्हू आहियां ऐं मूंखे ज़िंदगी में घणो कुछ करण जो शौक़ु आहे। इन जे करे पंहिंजी हैंडीकैम सां कुछ अहिड़ी रिकॉर्डिंग कंदी आहियां जेके आम सहाफ़ी नथा कनि। कंहिं इख़बार सां तालुक आहे तुंहिंजो? न भला कंहिं गैर मुल्की TV चैनल सां मुंहिंजो वास्तो आहे? पुछो त ईअं था ॼणो त मां कंहिं ॿाहिरि मुल्क जी एजेंट आहियां। ओ ख़ुदा जा बंदा, अञा मां पढ़ां थी पई। मूं वटि पढ़ाई लाइ पैसा न आहिनि। इन जे करे मां चाहियां थी त पंहिंजी हैंडीकैम सां अहिड़ी का रिकॉर्डिंग करे चैनल खे ॾियां जंहिंमें मुंहिंजो 12 महीननि जो ख़र्च निकिरी वञे। कहिड़े मुल्क में थी रहे? हिते ईअं न हूंदो। न हूंदो? बस ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी। पे नालो त ॿुधाईंदी वञो। नाले में छा रखियो आहे? वरी भी मुर्क। चङो बिलो जी, मां हलां थो, तूं भली आराम कर। साईं अॼु त ॾाढा ख़ुशि था लॻो। हा डबो, जॾहिं न बिलो बाग बहार हूंदी आहे त असांजे मुरझायल मुर्क ते ॼणो माक पवंदी आहे। साईं शाइराना अंदाज़ जा आहियो न, इन जे ई करे त बिलो बेगम खे तव्हां पसंदि आयो। ईअं न आहे डबो। तव्हां केरु आहियो? कंहिं में कमु आहे? नालो ॿुधी आई आहियां बहार बानो जो। हा, बहार बानो जी शख़्सियत ई अहिड़ी आहे जेका माण्हूअ खे दीवानो बणाए छॾींदी आहे। दीवानो। तव्हांजो तारीफ़। बिलो जो परवानो। परवानो त शमा जो थींदो आहे, बिलो जो कीअं? इहा ख़बर आशिक़नि खां पुछ त कीअं पंहिंजो सभु कुझु लुटाए था छॾनि। छा थो मिले तव्हांखे? करार। पैसनि ते मिलियल करार तव्हांखे करार थो ॾे? अजीब माण्हू आहियो। हाणे सभु कुझु पैसनि ते ई थो मिले। उहो वक़्तु वियो जॾहिं ॾुध में माण्हू मखण मिलाए मुफ़्त में ॾींदा हुआ ऐं जॾहिं खीर खपाइण खे ऐब सम्झो वेंदो हुयो। सुठी मालूमात आहे तव्हांखे। ही अयाज़ साहब आहे, शाइरी बि कंदो आहे। मूंखे लॻे थो अयाज़ नाले
माण्हुनि ते शाइरी थोरो सवायो असरु थींदो आहे। आशिक मिज़ाज आहियूं, हुस्न कमज़ोरी आहे पंहिंजी, हूअं तूं कंदी छा आहीं? बहार बानो खां ज़ाती सवाल पुछण आई आहियां। नामुमकिन आहे, हू तोखे कुझु बि न ॿुधाईंदी। हिकु औरत ॿी औरत खां कुझु बि न लिकाईंदी आहे। इहा ई त तुंहिंजी भुल आहे। हिकु औरत ॿी औरत जी दुश्मन हूंदी आहे। मूंखे लॻे थो तूं हुनजो इंटरव्यू करे अख़बार में छपे हुनखे बदनाम करणु चाहीं थी। न, मां पॉपुलर कंदीमांसि। इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। तव्हां साफ़ ई अजीब मखलूक आहियो, रुगो पंहिंजो मतिलबु। मां सहाफ़ी न आहियां। ख़्याल त साॻा अथई। ॾिसो, तव्हां बहार बानो खे सॾु कयो, महिरबानी कयो मुंहिंजो वक़्तु न विञायो। बहार बानो आराम में हूंदी, तूं असां दिलि जलन जो इंटरव्यू कर, जेकॾहिं न वणे थो पोइ पैसा वापसि। ठीकु आहे, हलो तव्हांजो इंटरव्यू वठूंगा। अच्छा डबू, असांजे लाइ चांहि जो बंदोबस्तु कर। हाणे को आया साईं। अचो। फ़क़ीर साईं, चवंदा आहिनि त सूफ़ी नमाज़ न आहिनि पढ़ंदा। ओचितो तव्हां ते नज़र पई, इन करे सवाल करण जे लाइ बीहजी वियासीं। हा बाबा, ॾाढो सुठो सवाल कयो अथव। दुनिया जो को बि कलमे पढ़ण वारो इंसान निमाज़ जो इनकारी नाहे थींदो। जेको सूफ़ी निमाज़ जी मुखालफ़त करे थो न, उहो शरीयत जो इनकारी आहे बाबा। जॾहिं त तसव्वुफ़ में इनकारी माना उहो मलाइक आहे जे बेनता इबादत कई ऐं इनकार करे लानती थियो। बाबा, जे अहिड़नि सूफ़ियुनि खे मलामत खणण जो शौक़ु आहे त घणा तरीक़ा आहिनि मलामत खणण जा। महबूब जे हुक्म जी मुखालफ़त साहब लोक सां जेको ॿोक आहे न आहे कबी बाबा। फ़क़ीर साईं, अॼु भला तव्हां गेड़ू कपिड़ा न आहिनि पाता? बाबा, रंग त सभु साईंअ जा आहिनि। गेड़ू कपिड़ा इन जे करे पाईंदो आहियां त जीअं माण्हू मुंहिंजी ॻाल्हि ॿुधनि, न त कंहिं ॿिए रूप में, या त मूंखे चरियो चवंदा या त खिसकी वेंदा। छो त अलाह जो पैगाम ॿुधण जे लाइ अॼु जे माण्हू खे वक़्तु किथे आहे। हू त या सियासतदाननि, ठगनि या पैसनि मिलण जे कढ आहिनि। फ़क़ीर साईं, ॾाढ़ीअ जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? ॾाढ़ी रखाइण ज़रूरी आहे? बाबा, फ़क़ीर रियाज़ कमाल खान जे पुट खे त न ॾाढ़ी आहे न छापर। जॾहिं उन इश्क जी मंज़िल ते पहुचंदो त सभु शयूं ज़ाहिर थी पवंदसि। हीअ त मालिकनि जी शरीयत आहे, दिलि जो सौदो आहे बाबा। असुल ॻाल्हि बाबा अंदर जे उजारण जी आहे। ज़ाहिर खां वधीक अंदर अहम आहे बाबा। वहुव माकुम ऐन मा कुंतुम, जिते बि हुजो हू अव्हां सां गॾु आहे। पोइ जॾहिं उनखे गॾु सम्झंदव त किरदार बि ठहंदव, गुफ़्तार बि ठहंदव ऐं तव्हांजो अंदाज़ बि निरालो थी वेंदो। फ़क़ीर साईं, अलाह खे पाण सां गॾु कीअं सम्झूं? हा बाबा, मर्द जे नफ़्स खे औरत जल्द हिरखाए वठंदी आहे। अलाह ताला हेॾो सारो किसो यूसुफ ऐं ज़ुलेखा जो क़ुरान पाक में फरमायो आहे त जीअं नौजवान सिखनि ऐं इबरत वठनि। यूसुफ ज़ुलेखा खे छॾे क़ैद पसंदि कयो, पर अलाह खे पाण खां धार न सम्झाई ऐं हू गुनाह खे वेझो न वियो बाबा। सुभान अल्लाह। ऐं अॼु जो नौजवान हिकिड़ी मिसकाल ते दिलि हारे वेही थो रहे। फ़क़ीर साईं, औरत जी सूंहं पाण ॾांहुं छिके जो थी त छा कजे? हा बाबा, औरत बिना सबब जे माशूक न आहे, पर हक़ ताला जे नूरानी परतवे हुजण जे करे ई माशूक आहे। तंहिं करे इन ई सूरत में गोया ख़ालिक ई माशूक आहे, न कि मख़लूक। बाबा, जे अकुल वारा आहियो त वञी सोचिजो।
माने मोहामी मुदे ओ दिल दा दिल पर जाने दिल दा दिल पर वाह दिल दा दिल पर जाने गाल ॿुधाए 2-3 अरब रुपया बि काई दौलत आहे मां हिनखे अहमियत न थी ॾियां मां तोसां पोइ ॻाल्हायां शुक्र थियो पुटु घर जो रस्तो दौलत हुई न हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए तोखे आख़िर हीउ सभु कुझु करण में मज़ो कहिड़ो थो अचे बाबा साईं जेको मज़ो अव्हांखे दौलत गॾु करण में थो अचे अरे तूं त इंतिहाई बेवकूफ़ शख़्स आहे हिन दौलत सां ई त सॼी दुनिया जी चमक आहे ऐं माण्हू जी सुञाणप थिए थी ऐं सॼी जहान जो कारोबार दौलत सां हले थो बाबा साईं हलायो भली हलायो जेकॾहिं मां इन खां परे आहियां त उनजो बि को सबबु हूंदो कहिड़ो सबबु आहे मूंखे बि त ॿुधाए न बाबा साईं अव्हां नंढड़नि ॿारनि खे रांदीकनि सां खेॾंदे ज़रूरु ॾिठो हूंदो जॾहिं हुन ॿार खां उहो रांदीको खसबो आहे त उहो बेहाल थी रोअणु शुरू कंदो आहे ऐं जॾहिं हुनखे सम्झ ईंदी आहे त उहो रांदीका पाण ई उछलाए छॾींदो आहे बाबा साईं ईअं सम्झो त मां उहो ॿारु आहियां ऐं मूंखे हाणे सम्झ आई आहे तुंहिंजो मतिलबु इहो आहे न त तूं असां जहिड़े नवीरनि खे ॾेखारणु थो चाहीं त जेकॾहिं दौलत कमाइणु चाहियां या दौलत खे रत हटी छॾियां न बाबा साईं हीअ त मुंहिंजी ऐं मुंहिंजे नफ़्स जे विच में जंग आहे अव्हां आख़िर मूंखे हाराइण जी कोशिशि छो था कयो बाबा साईं मां कंहिं बि तरह सां अव्हां वांगुरु पाण खे ख़्वाहिशुनि जे अंबार में दफ़न करे पाण खे ख़राब ऐं ख़्वार करणु नथो चाहियां तूं छा थो सम्झी त हीअ धन दौलत बंगला ठाहे मां परेशान आहियां अलाए बाबा साईं इहा त उन डॉक्टर खे ख़बर जेको अव्हांखे निंड करण जे लाइ 8 टिकियूं थो ॾे बाबा साईं मां त जलवाए जाना जो तसवुरु करे अखियूं बूटे छॾींदो आहियां ऐं पोइ सॼी राति दिलि जो तंबूरो उन जे तार सां पियो वॼंदो आहे ऐं पोइ सुख जी निंड करे सुबुह जो आज़ान सां वरी उथंदो आहियां तव्हां बि नान अकरब जो ताज सजाए हबलुल वरीद जो हालूरा ॾींदड़ हार पाए छॾियो पोइ ॾिसो बाबा साईं पोइ ॾिसो त हीअ दुनिया तव्हांखे कहिड़ी थी माना बख़्शे इहे अटकलूं करे पंहिंजे अखरनि में मूंखे न उलझाए मूंखे सभु ख़बर आहे त तुंहिंजी जाना केरु आहे तूं कंहिंजे तस्वर में गुम थो रही पियो हा बाबा साईं हू त आलम आशकार आहे हुनखे केरु न सुञाणे सुञाणांसि तूं बिलो बेगम जी ॻाल्हि थो करे न ॻाल्हि इहा आहे त मां तव्हां सां प्यार करण आयुसि कुर्ब वंडण आयुसि पर तव्हांजी ॻाल्हियुनि त मुंहिंजे दिलि ते मोहर हणी छॾी आहे सभु कुझु हूंदे बि सभु कुझु छॾे वेठा आहियो ऐं असां कुझु न हूंदे बि हासिल करण जे चकर में इज़तूं विञाए वेठा आहियूं ज़िंदगी जो इहो तर्ज़ अमल कंहिं बि पैगंबर या कंहिं बि अलाह जे वली जो न आहे ऐं हू जेको मूंसां गॾु आहे हर पल हर वक़्तु हर घड़ी हर जॻह ते सॾ में सॾ ॾींदड़ आहे पोइ मां उन जी मौजूदगी में अहिड़ो अमल कीअं कयां जंहिंजो हुकुम ई न आहे मैडम इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त खाइबो जीअण लाइ आहे खाइण लाइ न जीबो आहे जीवती में पालना नंगड़ा ने माने
बाहर बानू तूं दिलियूं न आण। तूं जेकॾहिं इहे सभु ऐश इशरत छॾे ॾींदीअ त बि परवर तोखे पालींदो। हू तोखे फिटी कोन कंदो, पर तोखे इहो सभु कुझु छॾिणो पवंदो। मैं भी हाँ मन भी हाँ बेशक गंदी हाँ, मैं भी हाँ मन भी हाँ बेशक गंदी हाँ, झक्की में दा ढोलना ऐब न खोलना, ढक्की में दा ढोलना ऐब न खोलना। फ़कीर साईं वरी असांजे सचे मुर्शिद जे आस्थाने ते ना आयो आया बाबा का कावड़ आहे छा? इहो कीअं थो थी सघे? असां त अमन जा प्रचार कयूं। कावड़ त चइनी किताबनि में हराम आहे बाबा। फ़कीर साईं तव्हां इहे ॻाल्हियूं कहिड़े किताबनि में था पढ़ो बाबा? असांखे ॿुधायो त सचो मुर्शिदो किताब बाज़ार मां वठी पढ़े। छिमकणा फ़कीर, उहो किताब सॼी काइनात में मौजूदु आहे। पर साईं असांखे त इहे राज़ मालूम ई न आहिनि थिया। इश्क जी अल्फी पाए दुईअ जी ऐनक लाहे तर्जुमो पढ़ो, पोइ उन समुंड में टुॿी हणो त माणक मोती मेड़े माला माल थी वेंदो। इहा ॻाल्हि मूंखे हाणे बि सम्झ में कोन आई। छिमकणा फ़कीर, तुंहिंजी इहा छिम छिम माण्हुनि खे मस्तानो त करे सघे थी, पर उन्हनि जे दिलनि खे न। साईं पोइ छा कजे? को ॾस पतो त ॾियो न। असांजे आस्थाने ते त माण्हू अचनि ई कोन था। बाबा लालची त बुरी बला आहे। मालिक जे ॾिनल रिस्क ते राज़ी रहण वारा कॾहिं बि अटकड़ूं न आहिनि कंदा। तूं बि पंहिंजे पीर खे चओ त अलाह साईं सां अटकड़ूं करणु छॾे ॾे। बाबा ॻाल्हि ॿुधो, भला मां हुनखे छॾे तव्हां सां गॾु गुज़ारा को ट्रिको पंजो थींदो या न? बाबा मां पाण ठलो आहियां, मां त कंहिंखां बि कुझु न वठंदो। पोइ बाबा हे खाओ पीओ किथां था? बाबा साईं जिन माण्हुनि जो मालिक साईं ते भरवसो हूंदो आहे उहे खाइण पीअण जी न आहिनि सोचींदा। हू ॾिस हुननि खे ॻणती आहे, हू बि त नथा कमाइनि। मां त कॾहिं बि हुन खां सवाइ कंहिंखे बि सवाल न आहे कयो। पोइ मूंखे लॻे थो त मां पंहिंजे सचे मुर्शिद सां सही आहियां। हा, जेको जंहिंसां जोड़ में आहे उहो उन जो ई आहे। पोइ ग़लति या सही उहो पाण उन जो तज़ियो करण जे बावजूदि उन ॼार में फाथल हूंदो। केतिरा ई माण्हू अरबपति ऐं ख़रबपति हुअण जे बावजूदि बि अञा घणे जे कढ हूंदा आहिनि। शायदि हुननि खां सूरह हमज़ा विसरी वई आहे। सभु कंहिं गिला कंदड़ ऐब ॻोल्हींदड़ लाइ वियल आहे। जंहिं बाल गॾु कयो ऐं ॻणे ॻणे रखियईं, भाईंदो आहे त हुनजो माल सदाईं हुन सां गॾु रहंदो। ईअं हरगिज़ न आहे, ईअं हरगिज़ न आहे। छा थियो? सर सॼो कमु मुकमल आहे, सिर्फ़ु अव्हां जे इशारे जी ज़रूरत आहे। पोइ कहिड़ी देरि आहे? बाबा तोखे त ख़बर आहे त मूंखे अवाम जी जान खां वधीक माल प्यारो आहे। ये फुटेजेस कीअं बि करे हथ कर। पर साईं उहा छोकिरी त अलाए काॾे
गुम थी वई आहे सर। ज़मीन गी वियसि छा हूंदी त किथे? जे हूअ असांजे हथनि मां निकिरी वई न त असांजी हड़ हली वेंदी। कीअं बि करे उहा टेप हथ कयो। मां पूरी कोशिश कंदुमि साईं। कोशिश न कम खपे। अञा किथे और मती है माण्हू मरिया ॾाढा मरिया 6 माण्हू मरिया 6 माण्हू काले माण्हू वारा मरिया है माण्हुनि खे पैसो मिलंदो पैसो मिलंदो इंसानियत काली वई मरी गई मार घुरिजे मार दुनिया जो जंजाल ही सभु छा आहे? एतिरो इंतज़ार ही छा थी वियो आहे तोखे? गुज़िरियल 2-3 हफ़्तनि खां ॾिसां त तुंहिंजो रवैयो बदिलियल नज़र थो अचे। किथे नओं यार कयो अथई छा? कयो त नाहे पर जुस्तजू जागी आहे। अच्छा केरु आहे उहो ख़ुशनसीब? ख़ुशनसीब त उहो आहे जेको हुन सां यारी रखंदो। मां बि पंहिंजो मुक़दर फेराइण थी चाहियां। लॻे थो को वॾो हथ हुयो अथई। हा वॾो तमामु वॾो एॾो वॾो जंहिंसां ज़िंदगी बदिलजी वञे। शादी करण थी चाहे? हू घणनि जो घोट आहे। मूं जहिड़ियूं कई कमीनियूं हुन जे दर ते रोईंदियूं रहंदियूं आहिनि। इहे कहिड़े ते तूं बुझार थो ॾे? खोले छो नथी सम्झाए? गुनाहनि जी गंढ मां खणी थकिजी पई आहियां। हाणे सभु कुझु मां छॾण थी चाहियां। मां तुंहिंजो दीवानो आहियां, तूं मूंखे हुकुम कर। जंहिंजी तलाश आहे उन्हे सां मिलाइण वारो तूं नाही त पोइ केरु आहे? मुलाक़ात हमेशा उहो कराईंदो आहे जंहिंजो रस्तो ॾिठल हूंदो आहे। अरे तूं कंहिं अकेले वण जे हेठां गुज़री आई आहीं। न असांजो आतुरबा, न अखियुनि जा तीर, न खुमार, ये सब छा है? तू जेको भी समझी पर अज रात वापिस हलियो वञ। अपनी जुल्फें मेरी शानों पे बिखर जाने दो, इस हंसी रात को और निखर जाने दो। सुबह ने आज ना आने की कसम खाई है, आज की रात मुझे खाली न लौटा दो। मुझे अंदर में खुद एक ऋण पट पैदा थियो आहे जेको अॻे कंहिं पर्दे जे पुठियां हो। मुंहिंजे अंदर जी तशनगी वधंदी थी वञे। तूं ई त हलियो वञ। मां चवां थी तूं ई त हलियो वञ। मुंहिंजी मोहब्बत खे न ठुकराए, न त पछताईंदी। मूंखे का बि परवाह नाहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहु कुफुवन अहद। आमीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन। अल्लाह जी अमान। अल्लाह
माफ़ कजो तव्हांखे इंतज़ारु करणो पियो मूंखे कुझु ज़रूरी हिदायतूं ॾियणियूं जेके मूं फ़ोन ते ॾियणु ज़रूरी सम्झियूं सर मुंहिंजो ऑर्डर थी वियो इहो को मसालो आहे तो सर्टिफिकेट आंदा आहिनि जी अच्छा मां हिकिड़ी मीटिंग खां पोइ फ्री आहियां जेकॾहिं तूं मूंसां हलणु चाहें त तुंहिंजी मर्ज़ी न त हिते तव्हां भली आराम कयो ऐं मां तव्हांजो पोइ कमु करे छॾींदुसि मां शाम ताईं मोटी ईंदुमि सर बाबू ॿाहिरि बीठो आहे बाबा सां मां मिली थो वठां ठीकु आहे हरि हर गुरुनार टीटीहर करे ट्रा ट्रा वाह गुरु तुझी सत्या सचा मुर्शिद ही तरह जो मोजिज़ माण्हू आ अवां जो नालो ॿुधी हिते आयो आ हानी हाँ हाँ बिल्कुल सच्चा मुर्शिद बिल्कुल मौली साहब मुझो यार आ मौली साहब मुखे चयो त कंहिं पहतल बुजुर्ग को तावीज़ वठ त बेड़ा पार थी वञनि हाँ बिल्कुल बेड़ा पार थींदई पर पानी हूंदो त बेड़ा पार थींदा न सुक मां त तूं पाण पार थिजी मूं तुंहिंजो मतलब न सम्झो मुर्शिद साईं छोड़ो मुर्शिद न चो सच्चा मुर्शिद चो सच्चा मुर्शिद साईं माम में ॻाल्हाईंदो आ वो तो वॾो पोतल आ बाबा वॾो पोतल आ पोतल आ वो भी हिते वेठो आ हिते भी हुते भी जाते काथे साईं वॾी करामत वारो आ ॿुधो तूं पंहिंजी दिलि जी ॻाल्हि कर ऐं 500 रुपया नोट कढी साईं जे वहदड़े दरिया में उछल त बेड़ा पार थी वेंदई अच्छा त साईं माना इन दरिया जी ॻाल्हि तो करे पियो सियाणो आ सम्झी वियो आ हाणे ॻाल्हि ॿुध जे सम्झी वियो आ त देरि न कर जल्दी कर न त कम में बि देरि थी वेंदई साल लॻी वेंदई न न साल छो लॻनि मां हाणे ई थो ॾियां पैसा अच्छी साईं साईं खे न ॾे बा साईं खे न ॾे साईं पैसा थोरी वठंदो आहे साईं फ़क़ीर माण्हू आहे बाबा साईं जी पैसनि सां लॻे ई कोन हरि हर गुरुनार टीटी हर करे ट्रा ट्रा वाह गुरु तुंहिंजी सत्या हाणे तूं दिल जी ॻाल्हि कर साईं मुंहिंजी शादी न आहे थी अॼुकल्ह छोरनि जा भाग त ॾिसो न वात ॻाढ़नि जा जो हुननि जे आस्थाननि ते ॿ मायूं थियूं अचनि पई ऐं मां तड़पंदो तो तव्हां शादीअ लाइ साईं चेला ओ जी मुंहिंजा मखण मलाई केला हिते भला के ॿिए बि आस्थानो खोलियो आहे छा हा हा साईं आहे अलाए हिकिड़ो छोरो जेको रोज़ रंग रचाई वेठो आहे पियो ख़ैर छॾियो इन ॻाल्हियुनि खे की भला साईं मूंखे को तावीज़ ॾियो त वञी मां शादी कयां साईं हा हाणे हिनखे हीअं कजे जी साईं पाणीअ में धोई उहो पाणी पी छॾिजे बसि तुंहिंजा ॿेड़ा ई पार आहिनि तुंहिंजो हर कमु थींदो वञ वाह साईं बिल्कुलु साईं वॾी महिरबानी फ़क़ीर साईं वॾी महिरबानी साईं मां हाणे हल हल वॾी महिरबानी साईं चेला जी मुंहिंजा मखण मलाई केला ख़बर त कढ त इहो कंहिं आस्थानो अची खोलियो आहे हाज़ुर बाबन साईं हरि हर गुरुनार टीटी हर करे ट्रा ट्रा वाह गुरु तुंहिंजी सत्या हट हट अल्लाह केॾी देरि थी वई आहे कमाल साहब वियो आहे मंझंदि थी वई आहे न मूंखे तो अंदरि वञणु छॾे त ॿाहिरि धी खे थो सर करे अचे मुंहिंजी खे छो मंझंदि लाकू अची करे रेट लॻाई अथई अंदरि वञा असांखे कहिड़ी ताक़त आहे जो तोखे अंदरि छॾियऊं पर मुंहिंजी छोकर अंदरि आहे यार पोइ छा आहे कहिड़ा अंदरि जिन आहिनि जो खाई वेंदसि ही केरु आहे कमाल साहब जो पुटु आहे साईं हिकु अर्ज़ु आहे साईं कमाल साहब मूंखे सुबुह सां हिते विहारियो आहे ऐं मुंहिंजी धीउ परवीन अंदरि आहे हे मूंखे न अंदरि थो छॾे न धीउ खे मुंहिंजी खे ॿाहिरि वठी थो अचे
परवीन जी परवीन परवीन जी बाबा किथे ही है तू ठीक तो आई न? हाँ बाबा मुझे कमाल साहब हिते विहारियो मां बोर थियण खां कमरे में टीवी पई ॾिठमि। जी ये कमाल साहब जो पुट है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पर तव्हां हिते आया कीअं आहियो? साईं नौकरी जे सिलसिले में। भला तव्हांजी कमाल साहब सां वाक़फ़ियत आहे? हाँ साईं बिल्कुल साईं सां वाक़फ़ियत आहे पुरानी।